मुझी जिंदगी में तमाम घना दुख आया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार हमारे ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमाम दोस्तनि जो के भलीकार चवां थो, भली किराया जी किराया सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि जियां टेकंदा टहंदा रहो। इहा मुंहिंजी दुआ हूंदी आहे हमेशा। त जीअं मुंहिंजा ही सब्सक्राइब दोस्त जेका इन्हनि जी जेका सपोर्ट आहे, इन्हनि जो जेको साथ आहे, इन्हनि जेका सहकार आहे, मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे, क़ाबिल एतिराम आहे। उन्हनि दोस्तनि जे लाइ जन जन मूंखे इन लाइक़ सम्झी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा जीअं खे मां हर ड्रामे जी अपडेट पहुचाईंदो रहंदो आहियां। हींअर जेका अॼु अपडेट खणी आयो आहियां अवां दोस्तनि जे लाइ, प्यारी प्यारनि जे लाइ, उहा अपडेट आहे जी हाँ सिंध टीवी जी बहितरीन सीरियल सिज गिराण जी। जी हाँ दोस्तों, सिंध टीवी जेका सीरियल आहे जेका हफ़्ते में 2 चकर हलंदी आहे ऐं जेका हलंदी आहे सूमर ऐं अंगारे ते। जी हाँ दोस्तों, सूमर ऐं अंगारे ते जेका हलण वारी क़िस्तूं हूंदियूं आहिनि, इहे तमामु हीअ बि ड्रामो तमामु ज़बरदस्त आहे। हिन जी जेकी कहाणी आहे हिन जी बि तमामु ज़बरदस्त हिन जी जेकी कहाणी आहे ऐं हिनखे जेको डायरेक्ट कयो आहे साईं सीरा शाह जिलानी साहब, उन्हनि खे डायरेक्ट कयो आहे ऐं तमामु जेके अदाकार आहिनि उहे तमामु हिकिड़ा बहितरीन ऐं पुराणा ऐं सीनियर अदाकार, जीअं असलम भुट्टो थियो, रऊफ़ कंदर थियो, अहमद मेमन थियो ऐं हुन खां अलावा पंहिंजो दीदार थियो ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार आहिनि जेके हिन में परफॉर्मेंस कनि पिया। ऐं तमामु हिकिड़ो बहितरीन हीअ जेका सीरियल आहे हीअ तमामु बहितरीन कहाणी आहे ऐं तमामु हिकिड़ो बहितरीन हिकिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंखे तमामु सुहिणे नमूने सां फिल्मायो वियो आहे। ऐं जेका हिन जी लोकेशन आहे उहा लोकेशन सारी कराची में जेके रिकॉर्ड कयो वियो आहे ऐं जेके बंगलोज़ आहिनि, जेके लोकेशन आहे उहा सारी जी सारी जेका आहे उहा ख़रीद कई वेंदी हूंदी आहे। जीअं आम ॿिया अवां ड्रामा ॾिसंदा आहियो जेके ॿारहड़ी ते जेके जंहिंमें मतिलबु ॿारनि जो माहौल ॾेखारियो वेंदो आहे, जंग हला हुला या गोलियूं फायरिंग में वठो, उहो सारो ई ॿारहें लोकेशन ते फिल्मायो वेंदो आहे। ऐं हीअ जेका लोकेशन ते हिन खे फिल्मायो वियो आहे कराची जी सिटी में फिल्मायो वियो आहे। तमामु बहितरीनु हिकिड़ो ई जेका सीरियल आहे ऐं हिन में जेकी हींअर मां अवां दोस्तनि ते जेका अपडेट पहुचाइण वारो आहियां उहा जेका अवां दोस्त किस्त नंबर 10 जेका अवां न ॾिसी चुकिया आहियो उन किस्त बाबति अवांखे मां ॾींदुसि बहितरीनु अपडेट। हुन खां पहिरियां मां अवां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं मुंहिंजे हिन चैनल ते अवां आयो न्यू त बराए महिरबानी जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो ऐं हुन खां अलावा बेल आल बटन खां पोइ हिन वीडियो जी जेको आहे कमेंट्स बॉक्स में अॼा वञो ऐं लिखो उते पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखी ऐं कमेंट कयो ऐं अव्हांखे मुंहिंजी हीअ जेका गाइडलाइन आहे उहा दोस्तनि खे कीअं लॻंदी आहे, मुंहिंजी वॉइस जेका अपडेट पहुचाईंदो आहे उन बाबति पंहिंजो राय ॾींदा करो। ऐं हेॾा असांखे कटन शहर खां जेको यादि कंदो आहे असगर अली थेबो, उहो वीचारो बार मूंखे चवंदो आहे त मुंहिंजो पैगाम असद खान ताईं, मुंहिंजे भाउ ताईं, मुंहिंजे वॾे भाउ ताईं पहुचा त मुंहिंजा साईं, मुंहिंजा जिगर, मुंहिंजा जानी, मां अवां जो पैगाम बार असद साहब खे ॾींदो रहंदो आहियां ऐं उन ताईं पहुचायो बि आहे। हाणे उहो जॾहिं हुनखे रूह ते रहम पवंदो तॾहिं जेको अची हू मूंखे जेको आहे तव्हां साईं जेको आहे पहुचंदो ऐं मुंहिंजो कमु आहे पैगाम पहुचाइण। जीअं अदा असांजो असगर थेबो जेको कढण शहर बदीन खां असांखे हर जेका मुंहिंजी जेका अपडेट हूंदी आहे उनमें हर वीडियो में उनजी जेको आहे कमेंट्स हूंदो आहे, इहो ई हूंदो आहे त वारो कर मूंखे अदा असद खान सां मुलाक़ात करणी आहे, उनजी का एड्रेस। मां उनखे बार इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त मुंहिंजी जेका फेसबुक ID खे तव्हां फॉलो कयो, उनमें मैसेंजर ते अचो, मैसेज कयो, मां मैसेंजर ते उन दोस्त खे जंहिं बि अदाकार जो नंबर खपे थो त उनखे उतां मां शेयर कंदुसि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं ऐं हुन खां अलावा लाइक कमेंट करणु न विसारींदा करो। अञा ताईं मुंहिंजे चैनल खे अवां सब्सक्राइब न कयो आहे त पोइ जल्दी में दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं, अवां प्यारनि ताईं पहुचे।
पहुचे ऐं अव्हांखे मिले हिकिड़ी बहितरीन अपडेट जेका अव्हां चाहींदा आहियो। दोस्तो उन जी तमामु वॾी महिरबानी। ऐं हींअर जेका अपडेट आहे उहा ॾिठो जेको बबन शाह आहे, बबन शाह वॾे भाउ सां मिलणु अचे थो पियो ऐं जेको साईं वॾो आहे, जेको सियासतदान आहे, जेको मिनिस्टर आहे ऐं उन जे हाल अहिवाल करे जेको नूरदीन जेको माण्हू अॻुवा थियल आहे उन बाबति सोच वीचार करे थो ऐं जेका साईं जेको मिनिस्टर जी बबन शाह ॻाल्हि ॿुधी करे ऐं उन जी ॻाल्हि ते अमल करे थो ऐं उनखे उहो माण्हू मोटाए ॾिए थो नूरदीन खे। ऐं नूरदीन होॾां जेको आहे मीरल शाह खे कॉन्टेक्ट में रखे थो ऐं मीरल शाह जे थ्रू जेको आहे बबन शाह ते हमिलो कराए थो। बबन शाह जेॾी महिल रस्ते ते अचे थो रोड ते ई उनखे जेको आहे उनजे पुट खे ऐं उनखे बबन शाह खे गोलियुनि जो निशानो बणाए वञे थो। जेके ॿ मोटरसाइकिल बाइक ते अचनि था ऐं उन्हनि खे मोटरसाइकिल जो निशानो बणाइनि था पिया ऐं होॾां मीरल शाह पंहिंजे घर में बीठल हूंदा आहे। जेका हुनजी जीजी हूंदी आहे, जेका हुननि खे पालींदी आहे, उहा उनखे ख़बर लॻंदी आहे ऐं मीरल शाह उन ॻाल्हि मां फ़ाइदो वठंदे वञे। सारी जेका इहा गेम हूंदी आहे मीरल शाह जी हूंदी आहे ऐं मीरल शाह जेको आहे इहो चाहींदो आहे त मां बबन शाह खे हिसायां, उनखे हेठि किरायां। ऐं हुन खां अलावा जीअं ई उहा ख़बर नाटो फ़ोन ईंदो आहे मीरल शाह वटि, मीरल शाह खां पुछा कंदी आहे जीजी त छा थियो ऐं जीजी खे चवंदो आहे त जेको आहे मुंहिंजो बबन शाह जेको आहे ता वॾे जो जेको आहे न कई दहशत गर्दनि ते हमिलो कयो आहे। तमामु सीरियस कंडीशन में हुनखे ICU रूम में दाख़िल कयो आहे ऐं जेका हुनजी जीजी आहे उहा ख़बर ॿुधी करे दिलि जो सदमो न सही सघंदी आहे, हुनखे अटैक थींदो आहे ऐं उहा जेको आहे मरी वेंदी आहे। ऐं ॿिए पासे जेको आहे ज़रका जेका घर खे छॾण जो जेका प्लानिंग कंदी आहे ऐं घर छॾण जी कोशिशि बि करे थी पई ऐं पंहिंजी भेण खे बि ॿुधाए थी त मां अहिड़े घर में कोन थी रही सघां जिते मूंखे आज़ादी न हुजे, जिते मूंखे प्यार न मिले। ऐं नीलम खे इहा सारी ॻाल्हि ॿुधाए थी। ऐं ॿी जेका हुनजी भेण आहे वॾी, जेका बाजी करे जंहिंखे चवंदा आहिनि, उहा जेको आहे जीअं मोटी अचे थी त उहा बि अस्पताल में दाख़िल जेका बबन शाह जो इलाज करे थी। ऐं ॿिए पासे जेको आहे रोमांटिक जेके डायलॉग ॻाल्हाए वेंदा आहिनि बबन शाह जा, उहा उन्हनि जी बाजी सां ॻाल्हाए थो पियो। ऐं हेॾो जेको जलाल आहे, जलाल जेको हीरोइनी आहे, उहो पंहिंजो नशन पतन में जेको मुंहिंजा साथी अचनि था हुन सां इहो सीन लॻे थो। तमामु बहितरीन जेको आहे ड्रामे जे अवां ताईं अपडेट मां पहुचाई। ऐं हुन खां अलावा अगरि जेकॾहिं अञा ताईं तव्हां सुस्ती कई आहे, अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त दोस्तो जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं, अव्हां प्यारी प्यारनि ताईं अव्हांखे आसानीअ सां मुंहिंजी जेका वीडियो जेको आहे अपडेट तव्हांखे मिले। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा ठहंदा रहो। ऐं इहे ई मां हमेशह अव्हां दोस्तनि खे दुआयूं ॾींदो आहियां। जेका अव्हांजो साथ आहे, जेको सहकार आहे, उहो क़ाबिल इज़त ऐं क़ाबिल एतिराम आहे। जीअं टेकंदा ठहंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ हूंदी आहे हमेशह त जीअं मुंहिंजा ही सब्सक्राइब दोस्त जेका इन्हनि जी जेका सपोर्ट आहे, इन्हनि जेको साथ आहे, इन्हनि जेका सहकार आहे, मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे, क़ाबिल एतिराम आहे। उन्हनि दोस्तनि जे लाइ जन मूंखे इन लाइक़ु सम्झी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह जीअं अव्हांखे मां हर ड्रामे जी अपडेट पहुचाईंदो रहंदो आहियां। हीअ जेका अॼु अपडेट खणी आयो आहियां अव्हां दोस्तनि जे लाइ, प्यारी प्यारनि जे लाइ, उहा अपडेट आहे जी हाँ सिंध टीवी जी बहितरीन सीरियल सिज गिरण जी। जी हाँ दोस्तो, सिंध टीवी जेका सीरियल आहे जेका हफ़्ते में 2 चकर हलंदी आहे ऐं जेका हलंदी आहे सूमर ऐं अंगारे ते। जी हाँ दोस्तो, सूमर ऐं अंगारे ते जेका हलण वारी क़िस्तूं हूंदियूं आहिनि, इहे तमामु हीअ बि ड्रामो तमामु ज़बरदस्त आहे। हिन जी जेकी कहाणी आहे हिन जी बि तमामु ज़बरदस्त हिन जी कहाणी आहे ऐं हिनखे जेको डायरेक्ट कयो आहे साईं सीरा शाह जिलानी साहब, उन्हनि खे डायरेक्ट कयो आहे। ऐं तमामु जेके अदाकार आहिनि उहे तमामु हिकिड़ा बहितरीन ऐं पुराणा ऐं सीनियर अदाकार, जीअं असलम भुट्टो थियो, रऊफ़ कंदर थियो, अहमद मेमन थियो ऐं हुन खां अलावा
पंहिंजो दीदार थियो ऐं ॿिया खोड़ सारा ॿिया अदाकार आहिनि जेके हिन में परफॉर्मेंस कनि पिया ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु हीअ जेका सीरियल आहे हीअ तमामु बहितरीनु कहाणी आहे ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंखे तमामु सुहिणे नमूने सां फिल्मायो वियो आहे ऐं जेका हिन जी लोकेशन आहे उहा लोकेशन सारी कराची में जेके रिकॉर्ड कयो वियो आहे ऐं जेके बंगलोज़ आहिनि जेके लोकेशन आहे उहा सारी जी सारी जेका आहे उहा ख़रीद कई वेंदी हूंदी आहे ऐं जीअं आम ॿिया ड्रामा ॾिसंदा आहियो जेके ॿारड़ी ते जेके जंहिंमें मतिलबु ॿारनि जो माहौल ॾेखारियो वेंदो आहे जंग हला हुला या गोलियूं फायरिंग में वेठो उहो सारो ई ॿार लोकेशन ते फिल्मायो वेंदो आहे ऐं हीअ जेका लोकेशन ते हिन खे फिल्मायो वियो आहे कराची जी सिटी में फिल्मायो वियो आहे ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो ई जेका सीरियल आहे ऐं हिन में जेकी हींअर मां अवां दोस्तनि ते जेका अपडेट पहुचाइण वारो आहियां उहा जेका अवां दोस्त किस्त नंबर 10 जेका अवां न ॾिसी चुकिया आहियो उन किस्त बाबति अव्हांखे मां ॾींदुसि बहितरीनु अपडेट हुन खां पहिरियां मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं मुंहिंजे हिन चैनल ते अवां आयो न्यू त बराए महिरबानी जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो ऐं हुन खां अलावा बेल आल बटन खां पोइ हिन वीडियो जी जेको आहे कमेंट्स बॉक्स में अॻियां वञो ऐं लिखो उते पंहिंजो नालो पंहिंजी ज़ात पंहिंजे शहर जो नालो पंहिंजे ॻोठ जो नालो लिखी ऐं कमेंट कयो ऐं अव्हांखे मुंहिंजी हीअ जेका गाइडलाइन आहे उहा दोस्तनि खे कीअं लॻंदी आहे मुंहिंजी वॉइस जेका अपडेट पहुचाईंदो आहे उन बाबति पंहिंजो राय ॾींदा करो ऐं हेॾा असांखे कढण शहर खां जेको यादि कंदो आहे असगर अली थेबो उहो वीचारो बार मूंखे चवंदो आहे त मुंहिंजो पैगाम असद खान ताईं मुंहिंजे भाउ ताईं मुंहिंजे वॾे भाउ ताईं पहुचा त मुंहिंजा साईं मुंहिंजा जिगर मुंहिंजा जानी मां अव्हां जो पैगाम बार असद साहिब खे ॾींदो रहंदो आहियां ऐं उन ताईं पहुचायो बि आहे हाणे उहो जॾहिं उनखे रूह ते राम पवंदो तॾहिं जेको अची हू मूंखे जेको आहे तव्हां साईं जेको आहे पहुचंदो ऐं मुंहिंजो कमु आहे पैगाम पहुचाइण जीअं अदा असांजो असगर थेबो जेको कढण शहर बदीन खां असांखे हर जेका मुंहिंजी जेका अपडेट हूंदी आहे उनमें हर वीडियो में उनजी जेको आहे कमेंट्स हूंदो आहे इहो ई हूंदो आहे त वारो कर मूंखे अदा असद खान सां मुलाक़ात करणी आहे उन जेका एड्रेस मां उनखे बार इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त मुंहिंजी जेका फेसबुक ID खे तव्हां फॉलो कयो उनमें मैसेंजर ते अचो मैसेज कयो मां मैसेंजर ते उन दोस्त खे जंहिं बि अदाकार जो नंबर खपे थो त उनखे उतां मां शेयर कंदुसि तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं ऐं हुन खां अलावा लाइक कमेंट करणु न विसारींदा करो अञा ताईं मुंहिंजे चैनल खे अव्हां सब्सक्राइब न कयो आहे त पोइ जल्दी में दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं अव्हां पहिरीं प्यारनि ताईं पहुचे ऐं अव्हांखे मिले हिकिड़ी बहितरीनु अपडेट जेका अव्हां चाहींदा आहियो दोस्तो उन जी तमामु वॾी महिरबानी ऐं हींअर जेका अपडेट आहे उहा ॾिठो जेको बबन शाह आहे बबन शाह वॾे भाउ सां मिलणु अचे थो पियो ऐं जेको साईं वॾो आहे जेको सियासतदान आहे जेको मिनिस्टर आहे ऐं उनजे हाल अहवाल करे जेको नूरदीन जेको माण्हू अॻुवा थियल आहे उन बाबति सोच वीचार करे थो ऐं जेका साईं जेको मिनिस्टर जी बबन शाह ॻाल्हि ॿुधी करे ऐं उनजी ॻाल्हि ते अमल करे थो ऐं उनखे उहो माण्हू मोटाए ॾिए थो नूरदीन खे ऐं नूरदीन होॾां जेको आहे मीरल शाह खे कॉन्टेक्ट में रखे थो ऐं मीरल शाह जे थ्रू जेको आहे बबन शाह ते हमिलो कराए थो बबन शाह जेॾी महिल रस्ते ते अचे थो रोड ते ई उनखे जेको आहे उनजे पुट खे ऐं उनखे बबन शाह खे गोलियुनि जो निशानो बणाए वञे थो जेके 2 मोटरसाइकिल बाइक ते अचनि था ऐं उन्हनि खे मोटरसाइकिल जो निशानो बणाइनि था पिया ऐं होॾां मीरल शाह पंहिंजे घर में बीठल हूंदा आहे जेका हुनजी जीजी हूंदी आहे जेका हुननि खे पालींदी आहे उहा उनखे ख़बर लॻंदी आहे ऐं मीरल शाह उन ॻाल्हि मां फ़ाइदो वठंदी वञे सारी जेका इहा गेम हूंदी आहे मीरल शाह जी हूंदी आहे ऐं मीरल शाह जेको आहे इहो चाहींदो आहे त मां बबन शाह खे हिसायां उनखे हेठि किरायां ऐं हुन खां अलावा जीअं ई उहा ख़बर नाटो फ़ोन ईंदो आहे मीरल शाह वटि मीरल शाह खां पुछा कंदी आहे जीजी त छा थियो ऐं जीजी खे
चवंदो आहे त जेको आहे मुंहिंजो बबन शाह जेको आहे वॾे जो जेको आहे न कई दहशत गर्दनि ते हमिलो कयो आहे, तमामु सीरियस कंडीशन में हुनखे ICU रूम में दाख़िल कयो आहे ऐं जेका हुनजी जीजी आहे उहा ख़बर ॿुधी करे दिलि जो सदमो न सही सघंदी आहे, हुनखे अटैक थींदो आहे ऐं उहा जेको आहे मरी वेंदी आहे। ऐं ॿिए पासे जेको आहे ज़रका जेका घर खे छॾण जो जेका प्लानिंग कंदी आहे ऐं घर छॾण जी कोशिशि बि करे थी पई ऐं पंहिंजी भेण खे बि ॿुधाए थी त मां अहिड़े घर में कोन थी रही सघां जिते मूंखे आज़ादी न हुजे, जिते मूंखे प्यार न मिले। ऐं नीलम खे इहा सारी ॻाल्हि ॿुधाए थी। ऐं ॿी जेका हुननि जी भेण आहे वॾी जेका बाजी करे जंहिंखे चवंदा आहिनि, उहा जेको आहे जीअं मोटी अचे थी त उहा बि अस्पताल में दाख़िल जेका बबन शाह जो इलाज करे थी। ऐं ॿिए पासे जेको आहे रोमांटिक जेके डायलॉग ॻाल्हाए वेंदा आहिनि बबन शाह जा, उहा उन्हनि जी भाॼी सां ॻाल्हाए थो पियो। ऐं हेॾो जेको जलाल आहे, जलाल जेको हीरोइनी आहे, उहो पंहिंजो नशन पतन में जेको मुंहिंजा साथी अचनि था हुन सां इहो सीन लॻे थो तमामु बहितरीनु जेको आहे इहा ड्रामे जी अवां ताईं अपडेट मां पहुचाई। ऐं हुन खां अलावा अगरि जेकॾहिं अञा ताईं तव्हां सुस्ती कई आहे, अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त दोस्तो जल्दी जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं, अवां प्री प्यारनि ताईं अवां खे आसानीअ सां मुंहिंजी जेका वीडियो जेको आहे अपडेट तव्हांखे मिले। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा ठहंदा रहो। ऐं इहे ई मां हमेशह अवां दोस्तनि खे दुआऊं ॾींदो आहियां। जेका अवां जो साथ आहे, अवां जेको सहकार आहे, उहो क़ाबिल इज़त ऐं क़ाबिल एतिराम आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा ठहंदा रहो। जी हाँ दोस्तो, ऐं मां हमेशह अव्हांखे हिकिड़ो पैगाम ॾींदो आहियां आख़िर में, ऐं अव्हांखे हथ ॿधी इहो ई अर्ज़ु कंदो आहियां त पंहिंजे ॿारनि ते नज़रसानी कंदा कयो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठी तालीम ॾियारींदा करो ऐं पंहिंजे वॾड़नि जो बि अदब कंदा करो, नंढड़नि ते प्यार भरियो शफ़क़त भरियो हथ फेरींदा कयो ऐं उन्हनि ते नज़रसानी करो। पंहिंजे औलाद खे सुठे मां सुठी तालीम ॾियो, आवारा गर्दी खां पंहिंजे ॿारनि खे बचाए रखो, गंदे माहौल खां पंहिंजे ॿारनि खे बचाए रखो। इहो हिकिड़ो मुंहिंजो मैसेज हूंदो आहे यार उन्हनि जे लाइ, उन्हनि पहिरीं प्यारनि जे लाइ जेका असांजा ॿाहिरि आहिनि, जेके मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसंदा आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो अहम पैगाम मां चाहींदो आहियां त मुंहिंजे हिन पैगाम में मन को अहिड़ो दोस्त मुंहिंजे हिकिड़े पैगाम ते अगरि अमल करे वरितो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी। त दोस्तो, जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके असांजा सिंध में रहंदड़ ॿोलियूं आहिनि, सिंधी हुजनि, मारवाड़ी हुजनि, थरी हुजनि ऐं बलोची हुजनि, बिरोकी हुजनि, पख्तो हुजनि, पंजाबी हुजनि, उर्दू हुजनि, सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजो 5 वक़्त बाद जमायत निमाज़ अदा कंदा करो। जी हींअर असीं राति रखंदासीं 18 रोज़ो। जी हाँ दोस्तो, 18 रोज़ो रखंदासीं। 18 रोज़े में इनशा अल्लाह बाक़ी बक़ाया पेते रोज़ा ईअं जल्दी में गुज़री वञनि था ऐं नेक महीनो आहे, नेक महीने में ई इबादत कयूं था ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं पंहिंजो नेकी में जेका पंहिंजे हिसे में लायो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे। ऐं आख़िर में वठंदुमि मां दोस्तनि खां इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा।